अस्सलामु अलैकुम। हिन वीडियो में हिकु इडियम सिखंदासीं। सिंधी में चवंदा आहियूं मुहावरो, जेको आहे ऑफ द कफ। आई रिपीट, ऑफ द कफ। ही हिकु इडियम आहे, मुहावरो आहे ऐं इन जी इंग्लिश में मीनिंग आहे टू स्पीक विदआउट प्रिपरेशन। टू स्पीक विदआउट प्रिपरेशन ऐं इन जी सिंधी में माना आहे बग़ैर तयारी जे ॻाल्हाइणु। बग़ैर तयारी जे ॻाल्हाइणु या ओचितो बिना सोच वीचार जे ॻाल्हाइणु। हाणे हिन इडियम जो ओरिजिन ॾिसंदासीं, यानी इहो ॼाणींदासीं त ही इडियम कॾहिं खां शुरू थियो आहे ऐं हिन इडियम खे ऑफ द कफ छो चऊं था पिया। ओरिजिन आहे हिन इडियम जो। फर्स्ट ही मां इंग्लिश में ओरिजिन रीड कंदसि, उन खां पोइ हिन ओरिजिन जी सिंधी में मां ट्रांसलेशन बि रीड कंदसि। त ही ओरिजिन आहे हिन इडियम जो। दी इडियम ऑफ द कफ began in the 1900s. People used to write small notes on the cuffs of their shirts to remember things. Later, speaking without such notes was called off the cuff, meaning to speak without preparation. हाणे मां हिन ओरिजिन जी सिंधी में ट्रांसलेशन पढ़ंदसि। त ही आहे सिंधी में ट्रांसलेशन हिन ओरिजिन जो। त 1900 सिंधी में चवंदासीं 1900 ईस्वी जी शुरूआत में मुहावरो ऑफ द कफ शुरू थियो। माण्हू पंहिंजनि शर्टुनि जी कफ ते जल्दी नोट लिखी छॾींदा हुआ त यादि रहे। बाद में जॾहिं को माण्हू बग़ैर अहिड़नि नोटनि जे ॻाल्हाईंदो हो त चयो वेंदो हो त हू ऑफ द कफ ॻाल्हाए रहियो आहे, यानी बग़ैर तयारी जे ॻाल्हाइणु। हिन ओरिजिन में ही लिखियलु आहे त ऑफ द कफ जेको मुहावरो आहे, इडियम, ही इडियम 1900 सिंधी में चवंदासीं 1900 ईस्वी खां शुरू थियो आहे। हिन ओरिजिन में ही लिखियलु आहे त 1900 वारे दौर में जॾहिं को माण्हू स्पीच या सिंधी में चवंदासीं तकरीर कंदो, त तकरीर करण खां अॻु में उहो तयारी कुझु कंदो। तयारी कीअं कंदो त स्पीच जो कुझु मेन पॉइंट्स पंहिंजे शर्ट जे कफ ते लिखी छॾींदो, ताकी स्पीच करण जे दौरान अगरि उन शख़्स खां का पॉइंट विसरी वञे त पोइ उहो कफ तां उन पॉइंट खे ॾिसी करे ऐं पंहिंजी स्पीच जेको आहे सो कंटिन्यू करे सघे, यानी उहो तयारी करे ऐं पोइ स्पीच कंदो। ठीकु आहे। अगरि कोई शख़्स स्पीच करण खां अॻु में तयारी न कंदो, यानी कफ ते मेन पॉइंट्स स्पीच जूं न लिखंदो, त उन लाइ वरी ईअं चयो वेंदो हो त ही शख़्स ऑफ द कफ स्पीच करे थो, यानी बिना तयारी जे स्पीच करे थो पियो। ठीकु आहे। यानी उन दौर खां वठी पोइ इन खे ऑफ द कफ खे एज़ एन इडियम तौरु इस्तेमालु कयो वियो। यानी कोई बि शख़्स अगरि बिना तयारी जे के क्वेश्चन जो आंसर ॾे या बिना तयारी जे ॻाल्हाए, त उन लाइ चयो वेंदो त ही ऑफ द कफ आंसर ॾिए थो या ऑफ द कफ ॻाल्हाए थो। ठीकु आहे। ही हिन इडियम जो ओरिजिन हो। हाणे असां इहो ॼाणींदासीं त ऑफ द कफ खे सेंटेंसिस में कीअं इस्तेमालु कजे। त मां हाणे सेंटेंसिस शो कयां थी। त फर्स्ट सेंटेंस आहे आई कांट स्पीक ऑफ द कफ ड्यूरिंग एन इंटरव्यू। ऐं इन जी सिंधी में ट्रांसलेशन आहे मां इंटरव्यू दौरान बग़ैर तयारी जे ॻाल्हाए नथी सघां। ऐं मेल हीअं चवंदो मां इंटरव्यू दौरान बग़ैर तयारी जे ॻाल्हाए नथो सघां। ॾिसो, मां हिन जुमिले में ऑफ द कफ इडियम इस्तेमालु कयो आहे। ऑफ द कफ इडियम जी सिंधी में माना छा आहे? बग़ैर तयारी जे ॻाल्हाइणु। ऐं हिन जुमिले में ऑफ द कफ जी सिंधी में ट्रांसलेशन आहे बग़ैर तयारी जे ॻाल्हाए। हिन जुमिले में जुमिलो छा आहे?
I can't speak off the cuff during an interview. हिन जी सिंधी में ट्रांसलेशन आहे मां इंटरव्यू दौरान बग़ैर तयारी जे ॻाल्हाए नथी सघां। ऐं मेल ईअं चवंदो मां इंटरव्यू दौरान बग़ैर तयारी जे ॻाल्हाए नथो सघां। ॿियो सेंटेंस आहे जुमिलो आहे ही स्पोक ऑफ द कफ ऐं हिन जी सिंधी में ट्रांसलेशन आहे हुन बग़ैर तयारी जे ॻाल्हायो। हिन सेंटेंस में बि ऑफ द कफ इडियम इस्तेमालु कयो आहे ऐं हिन जुमिले में ऑफ द कफ जी ट्रांसलेशन आहे बग़ैर तयारी जे ॻाल्हायो। स्पोक ऑफ द कफ हिन जी ट्रांसलेशन आहे बग़ैर तयारी जे ॻाल्हायो। ठीकु आहे। आई होप त तव्हांखे ही इडियम सम्झ में अची वियो हूंदो। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़ एंड टेक केयर।